सजाद मखनी हमजा जुगनू महंगाई एडी है बाबा खर्चा ही पूरा नथा थियनि यार। हालत ॾिस माण्हुनि जी हालत ॾिस हाणे हिन यार खे महांगाई जो फिकिर थियो जंहिंखे ॿ ॿार आहिनि महांगाई जो फिकिर थिए त बा असांखे थिए 5 ॿार 2 मायूं मूंखे अढाई बार वॾी घरारी मूं थो या अढाई नंढी मूं करे मार तो चढ़िया त 3 जेके आहिनि हिकिड़ी मूं वञ 2 ॿी मूं वञ नंढी घरारी मूं घणा थी 3 नंढी मूं थी वॾी घरारी मूं 3 ओ पुछा सवाल 3 वॾी मूं न 2 नंढी मूं पुछा तो इन में छा है पुछा तो इन में छा गर्मी वधदी वञे थी महांगाई वधदी वञे थी कावड़ भी वधदी वञे हलो बा काटी केडी में दे जाई बुझाए बच मार आई में Run. Oh shit! बीत सही थियो छा है अरे वो के छा एक्सीडेंट थियो को वीडियो तस हां जेड़ो थियो दबा हो रे छा थियो बीमार के ये बहादुर बुखारी है हुन के छा थियो असल सारो पुत्र हां हां छा थियो त किरी पियो हां उन्हें देखो खुदा से हां देख लाठी दे भट्ट जी अरे बात दे करे एतरे चावरन जे करे सके कुत्तो बजायो एतरो वो चढ़िया दिल ते चौंदी आई ठूसा हाणे ठूसा बुझता हां 12 किलो चावल चढ़े 12 किलो गोश्त चढ़े वो भी बाकी गोश्त जो गोश्त चढ़े। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट